घोटकी में मदनी मस्जिद जी जमायत तरफ़ां फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती इसराइल ख़िलाफ़ एहतजाज जी रैली मदनी मस्जिद खां प्रेस क्लब ताईं कढी वई। रैली जी अॻवानी मदनी मस्जिद जे ख़तीब मौलाना मोहम्मद अशरफ सईदी, मौलाना मोहम्मद शहज़ाद ख़ान, मौलाना मोहम्मद सरफराज सुल्तानी, मौलाना मोहम्मद वसीम, हाजी मोहम्मद इरशाद, एडवोकेट राना रियाज, राव मोहम्मद तसव्वुर, सोनू राजपूत, मोहम्मद फैज़ान असलम, शौकत अली राजपूत, सीनियर सहाफ़ी ज़फ़र अहमद सिद्दीकी अहमियन कई। इन मौके ते रैली खे ख़िताब कंदे मौलाना मोहम्मद अशरफ सईदी चयो त फ़लस्तीन ऐं क़िबला अवल जी आज़ादी असांजे ईमान जो हिस्सो आहे। इसराइल 75 सालनि खां बैतुल मुक़द्दस ऐं फ़लस्तीन ते क़ाबिज़ आहे। मुसलमाननि ते ज़ुल्म ऐं बरबरीत करे रहियो आहे। आलमी बिरादरी ऐं इस्लामी मुल्कनि खे घुरिजे त हू इन मौक़े ते फ़लस्तीनी अवाम ऐं हुकूमत जी भरपूर साथ ॾियनि त जीअं इसराइली जारहियत जो भरपूर जवाबु ॾेई उन खे तबाह करे सघिजे। रैली में शरीक माण्हुनि हुकूमत पाकिस्तान ऐं अफ़वाज पाकिस्तान खे अपील कई त उहे अहिड़े वक़्त में पंहिंजे मसलियूं भाइरनि जी मदद लाइ पंहिंजो मिसबत किरदारु अदा कनि। ज़ाहिरो जेको आहे फ़लस्तीन जे मुसलमाननि जे लाइ आहे त असां हुकूमत इंतज़ामिया खे पाक अफ़वाज खे असां हुन सां गॾु आहियूं ऐं सभु दोस्तनि खे बि इहा अपील आहे त असां फ़लस्तीन जे जेका मुसलमाननि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे असां हुननि जी आवाज़ मिलाईंदासीं ऐं आर्मी खे पाक फ़ौज खे असां अर्ज़ु था कयूं त तव्हां असां इंशाअल्लाह गॾु आहियूं। तव्हां महिरबानी करे तव्हां हे फ़लस्तीन जी आवाज़ ठहियो ऐं असां सभिनी मुसलमाननि सां हुन जी फ़लस्तीन जी आवाज़ ठही करे हे मुसलमाननि जे लाइ असांजी आज़ादी जे लाइ फ़लस्तीन जी आज़ादी जे लाइ असां सभु हिकिड़ा आहियूं ऐं असां सभु मुसलमान जेका आहियूं हिन आज़ादी में फ़लस्तीनियुनि सां गॾु आहियूं। रहीम, आप देख रहे हैं कि उम्मत मुसलमान कैसे जुल्म में पिस रही है और फ़लस्तीन पे जो इसराइल ने हमला किया और फ़लस्तीन के बच्चों को, औरतों को, बूढ़ों को जिस तरह जुल्म व तशद्दुद का निशाना बनाया जा रहा है उसके ख़िलाफ़ ये एहतजाजी मुज़ाहरा है। हमारा मुतालबा हुकूमत पाकिस्तान से भी है और हमारा मुतालबा अफ़वाज पाकिस्तान से भी है। हम अपनी फ़ौज से ये कहते हैं कि वो अपने जवानों को वो मुसलमानों की मदद के लिए भेजें और हम अपनी फ़ौज के शाना बशाना और कदम ब कदम खड़े हैं। अगर उनको ज़रूरत पड़ेगी तो इंशाअल्लाह उम्मत मुसलमान के नौजवान उनके साथ खड़े होकर अपने भाइयों की मदद के लिए, अपने भाइयों की आज़ादी के लिए अपना किरदार अदा करेंगे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।